बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द रदियल्लाहु अनिल मुअमिनीना इज़ युबायिऊनका तहतश-शजरति फ़अलिमा मा फ़ी क़ुलूबिहिम फ़अंज़लस-सकीनता अलैहिम व असाबहुम फ़तहन क़रीबा। वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला यदखुलुन नार अहदुम मिम्मन बायअ तहतश-शजरति। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अॼु असांजो उन्वान आहे सहाबा किराम जो मक़ाम फ़ज़ीलत। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे यारनि सहाबिन सॻोरनि मुतालिक़ गुज़िरियल जुमे ते बि बयानु थियो। अॼोके जुमे ते 4 शयूं बयानु कबियूं। हिकु, सहाबा किराम खां अल्लाह पाक राज़ी आहे। नंबर 2, सहाबा किराम मेयार हिदायत आहिनि, मेयार हक़ आहिनि। नंबर 3, सहाबा किराम जे नालनि जूं बरकतूं। नंबर 4, सहाबा जे दुश्मन ख़िलाफ़ वईद। सूरत फ़तह आयत नंबर 18। मुंहिंजो पहिरियों सहाबा मुतालिक़ आयत अल्लाह उन्हनि खां राज़ी आहे। अल्लाह जे रज़ामंदे जो सर्टिफिकेट सहाबा लाइ आहे। खोड़ सारियूं आयतूं पर ही आयत लक़द रदियल्लाहु अनिल मुअमिनीन, अल्लाह तहक़ीक़ राज़ी थी वियो मोमिननि खां। इज़ युबायिऊनका तहत-शजरति, जंहिं वक़्तु वण हेठां तुंहिंजे हथ ते बैत पे कयूं, मौत जी बैत, त तुंहिंजे आॾो जान ॾींदासीं। फ़अलिमा मा फ़ी क़ुलूबिहिम, अल्लाह से हिन जे दिलनि में ॼातो पिए त सची बैत था कनि। हे लोभी ऐं ठोभी न आहिनि, कुटी वारा मजनून आहिनि, रत वारा मजनून आहिनि। फ़अंज़ल सकीनत अलैहिम, रब सां हिन जे दिलि में सुकून इत्मीनान लाथो। एॾो इत्मीनान जो हुज़ूर जे कदमनि ते जान वञे त परवाह ई, ॿार बच्चा यादि ई न, एॾो हिन जो मज़बूती बीठा त रब बि हुन जे दिलि ते उहा तसली लाथी। फरमायो असाबहुम फ़तहन क़रीबा, अल्लाह से हिननि खे वेझी फतह बि ॾिनी, वॾो इनाम इहो त रब जे रज़ा जो सर्टिफिकेट मिलियो। ॿी हदीस शरीफ़ जेका आहे सहीहनि जी रिवायत आहे, हज़रत जाबिर खां रिवायत आहे, मूं पढ़ी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया ला यदखुलुन नार अहदुम मिम्मन बायअ तहत-शजरति, जंहिं वण हेठां हुज़ूर जे हथ ते बैत कई, उन्हनि मां को बि जहन्नम में दाख़िल न थींदो। हुज़ूर जा सहाबी जहन्नम में दाख़िल न थींदा, इहे सभई जन्नती आहिनि। सुलह हुदैबिया वक़्तु 1500 या ग़ालिबन 1400 सहाबिया जिन हुज़ूर जे हथ ते बैत कई, फरमायो को बि जहन्नम में दाख़िल न थींदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे यारनि में जाम। ऐं उन्हनि खां अल्लाह साईं राज़ी आहे। इहे रब रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, इहे रब खां राज़ी आहिनि। फरमाए वस्ताब, सूरत तौबा आयत नंबर 100 में वस्ताबिकुनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबअहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। अगराई कंदड़ पहिरियां मुहाजिरनि ऐं अंसारनि में। हिकिड़ा मुहाजिर साहबी जेके मके मां हिजरत करे मदीने आया, ॿिया अंसारी जेके मदीने वारा हा, मददगार हा। फरमाए जिन पहिरीं पहिरीं ईमान आंदो ऐं जेके उन्हनि जे पुठियां उनजे ईमान ते हलिया, अल्लाह से फरमाए थो इन्हनि सभिनी खां रब राज़ी थी वियो, रब खां राज़ी थी वियो। जिन हुदैबिया में वण हेठां हुज़ूर जे हथ ते बैत कई, उन्हनि खां बि रब राज़ी। जिन ईमान में पहल कई, अगराई कई, उन्हनि खां बि रब राज़ी। जिन साहबिन इन्हनि जे तरीक़े ते ईमान आंदो, इन्हनि जे तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारियो, उन्हनि साहबा खां, उन्हनि ईमान आणींदड़नि खां बि रब राज़ी थी। हाणे रब जे ईमान आणण जो रज़ा जो सर्टिफिकेट रब उन्हनि खे ॾेई छॾियो। ऐं सहाबा किराम लाइ खोड़ आयतूं जेके आऊं गुज़िरियल जुमे ते तव्हांखे ॿुधायूं। ॿियो असांजो आहे इन मौक़े ते ॻाल्हि त सहाबा किराम मेयार हिदायत, मेयार हक़ आहे। हिदायत जो ज़रियो ऐं कसवटी आण सहाबा किराम आहे। जीअं जेकॾहिं को माण्हू अॻा पंहिंजे ईमान खे जांचे परखे त कीअं परखे। हाणे पाण चवंदा आहिनि बाबा छोकिरो होशियारु आहे, जी बाबा तूं होशियारु तॾहिं थी जॾहिं क्लास में जेको होशियारु फलाणो आहे उन जहिड़ो थी ॾेखार, उन जेतिरियूं मार्कूं खण, ईअं चइबो आहे। हाणे उन लाइ उनखे महिनत करणी पवंदी। त पंहिंजे ईमान खे जेको जांचे इस्लाम ते सही आहियां, उहो पंहिंजे ईमान खे ॾिसे सहाबा किराम जे मेयार ते आहियां त सही आहे, उन जे तरीक़े ते आहियां त हिदायत वारो आहे, उन जे तरीक़े खां थिड़ियल आहे त नाकाम। अल्लाह ने क़ुर में फरमायो फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इहतदव। सोना चई जेकॾहिं तव्हांजो ईमान सहाबा जे ईमान वांगुरु आहे त हिदायत वारा आहियो, न त न। सहाबा खे अल्लाह साईं मेयार हिदायत चयो,
मेयार हक़ अलाह चयो ऐं अलाह जे फ़ैसिले ते जेकॾहिं कोई ते तनक़ीद करे साहबा किराम खे घटि वधि ॻाल्हाए बदशत ॻाल्हाए त अलाह जे फ़ैसिले जी तनक़ीद थी पवंदी अलाह जे फ़ैसिले ऐं क़ुरानी कानून ते जेको तनक़ीद करे सो पंहिंजो ईमान पाण बचाए अलाह असांखे बचाए इन खां वधीक ॿी ॻाल्हि नथा चऊं असां एतिरी त ज़रूरु ॾसबी एतिरो ज़रूरु सम्झणु घुरिजे अलाह जेको माण्हू ॻोठ में रही करे ॻोठ जे चङे मुड़ुस वॾेरे सां भोतार रईस सां मुजेरी मक़दम सां फिटाए पोइ ॻोठ में न रही सघंदो छो त लड़णो पवंदो उनजे मुखालफ़त में हलियो त लड़णो पवंदो ऐं जेको अलाह जी सल्तनत में रही करे अलाह जे कानून कुदरत खे अलाह जे कानून फितरत खे चेंज करे ललकारे पोइ उहो अलाह वटि क़बूल आहे अलाह फरमाए आमनतुम तव्हां ईमान आंदो मुखातब आहिनि हुजूर जा सहाबी यार तंहिंजे करे मेयार हक़ ऐं मेयार हिदायत साहबा किराम आहिनि ॿियो कोन आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हज़रत उमर खां रिवायत आहे त मूंखे अलाह चयो त सुहिणा तुंहिंजा सहाबी सभई सितारनि वांगुरु जंहिं जीअं बि पुठियां लॻंदा हिदायत वारा थी हज़रत उमर साईं खे रिवायत आहे अलाह हुज़ूर खे थो चए सुहिणा ॿुधाई असहाबी कन नुजूम मुंहिंजा सहाबी सितारनि वांगुरु अथव जहिड़े जे पुठियां लॻंदव हिदायत वारा थी वेंदो हाणे हिते को ईअं न आहे त कुझु जन्नती आहिनि कुझु जहन्नमी आहिनि ईअं न आहिनि अलाह पंहिंजे हबीब खे चयो त तुंहिंजा सभई सहाबी सितारनि वांगुरु आहिनि पोइ कंहिं तारे में घणी रोशनी कंहिं में घटि पर रोशनी खां ख़ाली को बि न आहे नूर सभिनी में आहे पोइ जंहिंजो ईमान इख़लास ऐं महिनत वधीक आहे उन में वधीक पर बिना रोशनी जे को बि न आहे सभई नूर हिदायत वारा आहिनि जहिड़े जे पुठियां लॻंदव तव्हां कामयाबु थी वेंदो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूंखे हयाती ते त को भरोसो न आहे तव्हां सां केसि ताईं रहंदुसि पर मूंखां पोइ अबू बकर उमर जी ताबेदारी कजो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लफ़्ज़ फरमाए त मूंखां पोइ खुलफ़ाए राशिदीन जी ताबेदारी कजो साहबा किराम जी ताबेदारी कजो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया बनी इसराइल में फितना थिया उहे मुंहिंजी उम्मत में बि थींदा अॻियुनि उम्मतुनि में फितना थिया एतिरा जो बनी इसराइल में कंहिं पंहिंजी सॻी माउ सां ज़िना कई त हिन उम्मत में बेड़ा थींदा जेके हक़ीक़ी माउ सां ज़िना कंदा अहिड़ा आहिनि तव्हां ॿुधो पिया था हींअर त ॻाल्हि लिकियल न आहे सोशल मीडिया में रसाई इंटरनेट इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया इहे एॾा तेज़ आहिनि जो ख़बरूं पइजी थियूं वञनि त हिन उम्मत में बेड़ा थींदा अॻियुनि उम्मतुनि में बनी इसराइल में 72 फ़िरका थिया हिन उम्मत में 73 फ़िरका थींदा सवाइ हिकिड़े जे ॿिया सभु जहन्नम में वेंदा साहबा किराम अर्ज़ कयोसीं कहिड़ो हूंदो जेको बचंदो फरमे जेको मुंहिंजे ऐं मुंहिंजे साहबा जे तरीक़े ते हूंदो इहो बचंदो ॿियो न बचंदो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे मेयार हिदायत चयो ऐं इन ते अलाह क़ुरान बि ॿुधायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं अहादीस मुबारका बि आहिनि टियों साहबा किराम जे नालनि जूं बरकतूं उलमा सुलहा बुज़ुर्ग जॾहिं की मुश्किलातूं मुसीबतूं ईंदियूं अॼु बि आहिनि मुसीबतूं ईंदियूं त बुखारी शरीफ़ हदीस जो किताब आहे उनजो ख़तमु कढंदा आहिनि बुखारी शरीफ़ में साहबा किराम खां रिवायतूं थियल आहिनि का रिवायत सैयदना अबू बकर खां आहे का रिवायत सैयदना उमर फारूक खां आहे का रिवायत सैयदना उस्मान खां आहे का रिवायत सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा खां आहे का रिवायत सैयदना तलहा खां आहे का अबू ज़ुबैर खां आहे का अब्दुर्रहमान बिन औफ खां आहे का सैद खां आहे तमाम साहबा किराम खां 7000 साहबी जेके रावी हदीस आहिनि जिन खां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं रिवायत थियल आहिनि हाणे इहे साहबा जे नालनि जे बरकत जे करे अलाह असांजी मुसीबत टारे थो छॾे अॼु बि ईअं कंदा आहिनि उलमा ऐं बदरी साहबी हुज़ूर जा 71 बदरी 70 बदरी साहबी हा जंग बदर में जेके शहीद थिया पोइ उन वक़्तु इन्हनि हुज़ूर जे बदरी साहबी शुहदा जा नाला वठी को दुआ घुरंदो त अलाह सी मुसीबत टारींदो नाला वठी वरी दुआ घुरे त अलाह सी मुसीबत टारींदो उनजे नालनि जूं इहो असर आहे मुहद्दिस कबीर सैयद अल्लामा अनवर शाह कश्मीर रहमतुल्लाह अलैह फरमाया त 7 साहबनि जा नाला को कागज़ ते लिखी कणक में विझी छॾे अन्न में विझी छॾे गूंदी में पोइ इंशाअल्लाह उनखे जीत ताईं सुरो न लॻंदो 7 साहबनि जा नाला उन लिखिया आहिनि ऐं इहो मुजर्रब आज़मायल नुस्ख़ो आहे जीअं तव्हां हकीम ॾसींदा आहियो त ही बाबा मुजर्रब नुस्ख़ो आहे माना आज़मायल आहे उन्हनि 7 साहबनि जा नाला हिकिड़ो हज़रत उरवा ॿियो हज़रत उबैद
टियों हज़रत सईद, चौथों हज़रत अबू बकर, पंजों हज़रत सुलेमान, छहों हज़रत कासिम, सतों हज़रत खारिजा रज़ी अल्लाह अन्हु। अल अर्फ़ शज़ी हदीस जो किताब है, उनमें अल्लामा सैयद अनवर शाह कश्मीर रहमतुल्लाह अलैह खां लिखियल आहे, रिवायत आहे, इन्हनि सतनि साहिबनि जा नाला कागज़ ते लिखी कणिक जे ॻोरी गूंदीअ में विझी छॾे त पोइ इंशाअल्लाह हिन कणिक खे सुरो न लॻंदो, इहो बि आज़माइल आहे। इहा नालनि जी बरकत आहे, इहा साहबा किराम जे नालनि जी बरकत आहे। हिकिड़नि आलिमनि लिखियो आहे त कंहिंखे तड़ घणा पवनि, गुसुल घणा पवनि, जवानी आहे त पोइ सॼे हथ जी अशद आंगुर सां सीने ते सैयदना उमर जो नालो लिखे, आइन मीम रे, पोइ इंशाअल्लाह तड़ न पवंदो। इहे साहबा जे नालनि जूं बरकतूं। चौथों, साहबा किराम जे दुश्मन खिलाफ़ वईदूं जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमाए ऐं अल्लाह जे क़ुरान में बयान, अल्लाह ताला क़ुरान में साहबा जी तारीफ़ त इहे हिदायत वारा आहिनि, कामयाब आहिनि, इहो बयान डिघो थी चुको। त हाणे जॾहिं अल्लाह असीं चए थो त ईमान जो मिसाल ऐं कसवटी साहब आहिनि, हाणे जेको उनजी मुखालफ़त करे, गुस्ताखी करे, माना अज़ाब इलाही जो सबबु बणिबो, कहर खुदाई जो सबबु बणिबो, ऐं जेको इन्हनि जे ख़िलाफ़ घटि वधि ॻाल्हाए, इन्हनि खां फिरी वञे त माना दीन इस्लाम खां फिरी वियो, छो त दीन इस्लाम पहुतो असां खां उन्हनि जे करे। हाणे जेके उन्हनि खे नथो मञे उनखे कटबो त ॻाल्हि ई ख़तमु, वास्तो ई ख़तमु। ऐं क़ुरान शरीफ़ में अल्लाह से फरमायो, कज़र इन अखरज शतअहु फआज़रहु फस्तगलज़ फस्तवा युजिबु ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़ार। अल्लाह से हिकिड़ो पोख जो मिसाल ॾिनो त जीअं हिकिड़ो हारी पंहिंजो ॿिज वञी पोखे, ॿिज पोखण खां पोइ पोख जी संभाल बि करे, उनखे हर ॾिए, कलर ॾिए, वरी उहो सलो थिए, सलो मज़बूत थी जॾहिं वरी न संग जले, कणिक जा दाणा उन में वञी संग बीहे, त हाणे हारी खे ॻाल्हि वणे थी, वाह जो थी, मुंहिंजी महिनत अॼु साबिया पई। अल्लाह चए थो हुज़ूर खे, सुहिणा तो हिननि साहबा ते महिनत कई, दीन उन्हनि खे सेखारी, पढ़ाई, एॾा मज़बूत थी बीठा जो हाणे तुंहिंजे पुठियां सिर ॾियण ते, तुंहिंजे पुठियां बाल औलाद मिल्कियत घर कुर्बान करण ते बिल्कुलु नथा लहराइनि। हाणे सुहिणा तोखे ॻाल्हि वणे थी ऐं काफ़रनि खे ॻाल्हि दुखी थी लॻे, काफ़रनि खे ॻाल्हि दुखी थी लॻे, तंहिंजे करे लियग़ीज़ बिहिमुल कुफ़ार, काफ़रनि खे कावड़ाए थी। हाणे इन आयत में उलमा लिखियो आहे त जेको साहबा किराम ते कावड़ ऐं गुस्सो करे, उनजो बि ईमान न बचंदो, उहो बि ईमान खां बची उन ख़ारिज थी वियो। अल्लाह से केॾो अजीब मिसाल ॾिनो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हदीस है, अल्लाह अल्लाह फी असहाबी ला तत्तखिज़ू मिन बादी गरदा फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबगदहुम फबिबुग़दी अबगदहुम वमन आज़ानी फ़क़द आज़ल्लाह। फरमाए अल्लाह अल्लाह फी असहाबी, मुंहिंजे साहबा जे बारे में ख़ुदा खां ॾिजो, मुंहिंजे साहबा जे बारे में ख़ुदा खां ॾिजो, ॿ दफ़ा फरमाए ताक़ीद सां, छो त हुज़ूर खे ख़बर ई त मुंहिंजे यारनि खे माण्हू घटि वधि ॻाल्हाईंदा। फरमाए फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम, जेको हिननि सां मोहबत कंदो ॼण मुंहिंजे करे हिननि सां मोहबत थो करे, वमन अबगदहुम फबिबुग़दी अबगदहुम, जेको हिननि सां दुश्मनी कंदो ॼण उहो मुंहिंजे दुश्मनी जे करे हिननि सां दुश्मनी थो करे, वमन आज़ानी वमन आज़ाहुम फ़क़द आज़ानी, जंहिं मुंहिंजे साहबा खे ईज़ायो तंहिं हुज़ूर फरमायो मूंखे ईज़ायो, वमन आज़ानी फ़क़द आज़ल्लाह, जंहिं मूंखे ईज़ायो तंहिं अल्लाह खे ईज़ायो। केॾी ॾिसो हदीस आहे या तस्दीक ऐं ताईद सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, इज़ा रअयतुमुल लज़ीना यसुब्बू असहाबी यसुब्बूना असहाबी फ़क़ूलू लअनतुल्लाहि अला शर्रिकुम, जेकर तव्हां ॾिसो त के माण्हू मुंहिंजे साहबा किराम खे घटि वधा ॻाल्हाइनि, तव्हां चयो न अलाह जी लानत पयो शरारत ते, तुंहिंजी हिन शरारत ते। ॿी हदीस आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह अख़्तारनी वख़्तारली असहाबी, अल्लाह मूंखे चूंडियो नबियुनि मां ख़ातमुन नबीन करे ऐं महबूब नबी करे, जीअं अल्लाह मूंखे चूंडियो, मुंहिंजा साहबी अल्लाह चूंडे ॾिना आहिनि। अब अल्लाह जी चूंड त ग़लति न थींदी, बाबे जी चूंड ग़लति न थींदी आहे, वॾे जी चूंड ग़लति न थींदी आहे, मुर्शिद ऐं साईं जी चूंड ग़लति न थींदी, अल्लाह जी चूंड किथां ग़लति थींदी। उस्ताद चए अब तूं हिन शागिर्द सां गॾु पढ़ घुम फिर, माइट बि चवंदा सही आहे, उस्ताद जी ॻाल्हि सची चइबी, छो त पढ़ाए थो उनखे ख़बर आहे। पीउ चए बाबा हिन सां न आहे घुमणो, सभु चवंदा बाबा तोखे पीउ जी ॻाल्हि मञणी पवंदी, छो त पीउ दुश्मन आहे, ख़ैर ख़्वाह सॼण आहे। पीउ जी चूंड, उस्ताद जी चूंड, मुर्शिद जी चूंड, नेक वली अल्लाह जी चूंड, इन्हनि सभिनी खां वधीक चूंड मथे आहे मुंहिंजे अल्लाह जी। अल्लाह हुज़ूर फरमाए मूंखे साहबी अल्लाह चूंडे ॾिना आहिनि, हाणे अल्लाह चूंडे ॾिना आहिनि, ॻाल्हि ई ख़तमु थी वई।
हिकिड़ो अलाह वारो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े अतर ते ईंदो मदीना मुनव्वरा में कसीदो शरीफ़ पढ़ंदो, हुज़ूर जी तारीफ़ कंदे वरी हुज़ूर सां जेके गॾु सुता पिया आहिनि, हिकिड़ो सॼे कदमनि में ॿियो खॿे कदमनि में, सॼे पेरनि में सैयदना अबू बकर सुतल आहे, खॿे पेरनि में सैयदना उमर फारूक सुतल आहे, पोइ वरी उन्हनि जी बि तारीफ़ कंदो। हिकिड़ो माण्हू बदबख्त उनखे इहा ॻाल्हि न पई वणे, रोज़ अचे थो कसीदो पढ़े थो हुज़ूर सां गॾु इन्हनि जी तारीफ़ छो थो करे। पोइ उनखे चई अच मुंहिंजी दावत खा, हिन ख़बर कान्हे त को साहबा जो दुश्मन आहे, हिनखे वठी वियो। पोइ दावत ते उते वठी वियो त उहा ज़बान कटी, हाणे वञी अबू बकर उमर खां वञी ज़बान कढरा, हलियो आयो छा कंदो। ख़्वाब बि ॾिठे त हुज़ूर साईं जी ज़ियारत थी, सैयदना अबू बकर उमर साईं बि हिन रोई आवाज़ ॾिनो, साईं कसीदो अची पढ़ंदो आहियां, तव्हांजी तारीफ़ कंदो आहियां, तव्हांजे यारनि जी कंदो आहियां, मूंसां ई हालत। हुज़ूर फरमाइस गमगीन न थी, उहा ज़बान खणी हुज़ूर पंहिंजी जाइ ते फिटी, सुजाॻी थी पियसि, ज़बान हुन खां वधीक मज़बूत, साॻियो पढ़ंदो रहियो। पर अलाह वारो माण्हू फ़क़ीर त कुझु वक़्त खां पोइ वरी बेचेसि यार हल मुंहिंजी दावत खा, त वरी हली पियो। छो त दावत जेकॾहिं को ॾिए त माण्हू क़बूल करे, बुज़ुर्ग ईअं चवंदा आहिनि दावत केरु ॾिए त उहो दावत क़बूल करे, इहा दावत हिन क़बूल कई, हली पियो हुन सां गॾु। दावत जॾहिं क़बूल कई त पोइ ॾिठई घर त साॻियो आहे, अलाह मालिक आहे, हमरा ॿियो घर साॻियो, वठी वियो हिनखे दावत ते, सुठी दावत कई। ॿिए कमरे में ॾिठई हिकिड़ो बांदर ॿधो पियो आहे, रड़ियूं पियो थो करे, चई ही मुंहिंजो आहे पीउ जंहिं तुंहिंजी ज़बान वठी अलाह इहा सज़ा ॾिनी अथसि। साहबा जे दुश्मन जी सज़ा दुनिया में बि आहे, आख़िरत में त आहे ई आहे, दुनिया में आहे। मौलाना डॉक्टर मंज़ूर मेंगल कराची में वॾो आलिम आहे, ऐं उन चयो त मां ईरान वियुसि, सैयदना उमर फारूक ते जंहिं हमलो कयो अबू लोलो मजूसी, अबू लोलो फेरोज़ मजूसी, इन सैयदना उमर फारूक ते निमाज़ पढ़ाईंदे मस्जिद नबी में मुसल्ले रसूल ते हमलो कयो। हज़रत उमर साईं खे भालो हयो, पाण किरी पिया, अॻियां साहबी अॻिते कयो निमाज़ पूरी करा, निमाज़ पूरी थी, पाण पुछियो मुंहिंजे खून में केरु मुलविस आहे, चईसीं मजूसी आहे, चई अलाह जा एहसान थिया, उमर जे खून में कंहिं मुस्लमान जो हथु न आहे। ठीकु, हज़रत उमर फारूक उन खां पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ उन ई ग़म में दर्द में शहीद थी विया। उन जी उते क़बर आहे ईरान में हिकिड़ी जाइ ते, उन अबू लोलो मजूसी जी, अबू लोलो फेरोज़ जी क़बर आहे। मौलाना डॉक्टर मंज़ूर मेंगल चयो त मां उते वियुमि, उन जी क़बर जे विच में आहे, हेॾां बि पहाड़ी आहे हेॾां बि पहाड़ी आहे, ॿिन्ही पासे मिलाए 12,000 जी आबादी रहंदड़ आहे। कि कुझु वक़्तु थियो जॾहिं आउं वियो हुयुसि त इहे ॿई जबल मिली पिया, ॿई जबल जो मिलिया त हाणे विच वारा काॾिया ख़तम, जबल जो ॿई मिलिया त 12,000 चट। चए पियो मूंसां बलोच गॾो, हाणे असां पाण बलोच आहियूं, असांखे तंहिंजे करे टूटी फूटी फारसी बचे थी, बलोच की पंहिंजी ज़बान आहे, ईरान सां असांजे बलोचिस्तान जा राब्ता घणा, तंहिं करे असांखे फारसी बचे पई। भाउ हुन खां पुछियुमि नौजवान बि हिकिड़ो गॾो, मुंहिंजो छाजे करे आहे, चईसीं ख़बर कान्हे का, मुंहिंजो ईअं त कोन्हे, उतां वारा छा कंदा आहिनि, उन अबू लोलो मजूसी ते फेरोज़ ते जेको आहे हुन ते वॾा जशन मल्हाईंदा आहिनि, सैयदना उमर फारूक जो बूतो ठाहे उनजी घटि वधि कंदा आहिनि, तोहिन बि कंदा आहिनि सैयदना उमर फारूक जे शान जी। चई पोइ उन नौजवान चयोसीं असांखे इहा ॻाल्हि ॾुखी लॻे थी त इहो न कयो, ऐं असां सैयदना उमर फारूक घटि नथा सम्झूं, ही उहे सभई आहिनि जेके तबरो कंदा हुआ सैयदना उमर फारूक ते। चई पोइ इन्हनि खे इहा सज़ा अलाह साईं हिते दुनिया में ॾिनी। हाणे ॿिया पुछनि न पिया त जेके हुज़ूर सां गॾु हा ऐं हुज़ूर ईअं गॾु हुया, हाणे बि दुनिया में बि गॾु, मज़ार में बि गॾु, ऐं फरमायो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां ईअं गॾु आहियूं जीअं दुनिया में आहियूं, उथंदासीं बि गॾु। अहिड़नि जी जेको मुखालफ़त करे हुज़ूर जे यारनि जी, दुनिया में त सज़ा आहे ई आहे, पर आख़िरत में बि आहे। अवा पंहिंजे दुश्मन खे केरु गॾु न खणंदो, तव्हां खणंदा, असां न खणंदासीं। अवा पोइ फिरी विया हुया त गॾु, पर पोइ फिरी विया, अड़े तोखे कहिड़ी ख़बर पई तूं फिरी वई, जिन जो इंतिखाब असां था कयूं। हाणे असां वटि छा आहे, हिकिड़ो असां वटि पंहिंजी रस्म रवाज आहे, कीअं वॾड़ा चई वेंदा आहिनि अवा फलाणा माइट तव्हांजा सॼण न थींदा, वॾो चई वियो, चई भाई यार ॻाल्हि बाबे जी सची, असां वञी हुननि सां गॾियासीं, हाणे तकलीफ़ पहुती, जे अॿे जी ॻाल्हि मञियो आहे त ॾुखिया न थियो आहे। हाणे बाबो चई वियो, ॾाॾो चई वियो त फलाणनि सां तव्हां ड्रेग न रखिजो, नुक़सानु थींदो, ॾाॾे ऐं पीउ जी ॻाल्हि ते एतिरो यकीन न अथव,
अलाह जंहिंखे चूंडे वञे थी हितां जा सजण न उनजे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो, ॾाॾे जी ॻाल्हि खे मञींदो, अलाह तुआरे ॾाॾे खां मथे न आहे छा? मदीने वारो मीर तुआरे ॾाॾे खां मथे न आहे छा? छो त असां जो यकीन आहे त क़ुर ऐं रसूलुल्लाह जो फरमान सचो हुयो, सचो आहे, सचो रहंदो। असां भुलिजी था पऊं पर अलाह ऐं अलाह जे रसूल जो फरमान न भुलिजो। उनजी ॻाल्हि अॻे बि दुरुस्त थी, अॼु बि दुरुस्त आहे। जेकॾहिं कंहिंखां ख़ता थी वई आहे त माफ़ी वठी, तौबा जा दर बंदि न आहिनि। अख बूटजी पोइ बंदि थी वेंदा। हुज़ूर जे यारनि जिन हुज़ूर तां तन मन धन कुर्बान करे छॾियो, जिन हुज़ूर जे मथां हर हिकु शइ कुर्बान करे छॾी। सैयदना अबू बकर साईं वॾो कपिड़े जो वापारी हो, पर पिछाड़ी अहिड़ी हालत थी जो केॾा वेलो खाईंदो त वेलो बुख ते, एॾो वॾो। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ एॾो खुशबू हणंदड़, कपिड़ा मटाईंदड़, रोज़ नवां, पिछाड़ी कफन बि पूरो कोन हो, जो मुंहुं पिया ढकिन त पेर ख़ाली थियनि पिया, पेर ढकिन पिया त मुंहुं ख़ाली हो। सावक जेका आहे सा छबर गाह रखी जेको आहे सो ई कयूं। दुनिया में एॾा वॾा मालदार आहे, पर हुज़ूर जी जॾहिं ग़ुलामी में आया त सभु कुझु हुज़ूर तां लुटाए छॾियो। हुज़ूर जी ग़ुलामी में आया त का शइ न छॾियो। इहो इश्क हो हुज़ूर सां। सहाबा किराम में हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो पीउ हुज़ूर साईं वटि आयो जॾहिं इस्लाम न आंदो, पोइ त आंदई पहिरीं चीज़ी मूंसां अबू बकर विढ़ियो आहे। पाण खणो अबू बकर थधो आहे, हज़रत उमर साईं जलाली माण्हू आहे, उहो विढ़ियो हूंदी चई न। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर घुरायो, अबू बकर पीउ सां विढ़ियो आहे। चई साईं ही त धक कयो थोमांसि, तलवार हुजे हा त सिर सीसीअ खां धार करे छॾियां। तुंहिंजी जेको गुस्ताखी कंदो उन महिल पीउ न ॾिसबो, न बचो ॾिसबो। मोहम्मद जो गुस्ताख जेको हूंदो सिर सीसीअ खां धार थी वेंदो। उहा हदीस अॼु बि मौजूद आहे, मन सब नबियन फक़्तुलू, जेको मदीने वारे जी मीर जी गुस्ताखी कंदो त कंहिंसां मारींदासीं। इहो ई फतवा हुज़ूर जी हदीस आहे, फतवा आहे। हाणे असांखे इन्हनि जजनि जनरलनि जे कानून जी ज़रूरत कान्हे का। जेको हुज़ूर जी गुस्ताखी कंदो, सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह लाहौर हाई कोर्ट में हो, हिकिड़े कादियानी खे जहन्नम रसीद कयूं, पाण उन जेको आहे सो मुजाहिद जे लाइ बीठा। उन कादियानी जज बि उहो कादियानी हो, जस्टिस मुनीर, हुन चयो त तव्हां कानून हथ में खणंदो? सैयद अताउल्लाह शाह बुखारी फरमायो, हे पटको मां कफन साण खणी आया, जेकॾहिं मोहम्मद मीर जी नाने मोहम्मद जी गुस्ताखी कंदे इन अदालत में तुंहिंजो सिर सीसी खां धार करे छॾींदासीं। उन जज जो कंध हेठि कयो, उथी न सघियो, छो त ईमान में जेकी हलावत ऐं गैरत आहे न, उहा ॿिए में आई कान। सलाम आहे उन फ़लस्तीन जे मुजाहिदनि खे जिन अॼु बि उन कुफर खे झुकाए विधो आहे। सलाम आहे ईरान वारनि खे जिन अॼु बि अमेरिका ऐं ईरान इज़राइल खे झुकाए विधो आहे। असां त कुटी वारा मजनू आहियूं, वात जे पुठियां। मुल्क हालत जंग में लॻो पियो आहे, असांजे वज़ीर आज़म पिननि जे पुठियां करे सऊदी करे किथे माल ॾियो, माल ॾियो। ज़िंदा रहिया त हिकिड़ा फ़लस्तीन जा मुजाहिद रहिया, ॿिया ईरान वारा रहिया, असां त ईअं ई रहिजी वियासीं। पर हुक्मरान भली बेग़ैरत थियनि, दलाल थियनि, असांजी अवाम में गैरत आहे, उन्हनि जी मुजाहिदनि सां मोहबत आहे। असांजी फ़लस्तीन सां मुजाहिद हिमत आहे। जेको ईरान ऐं इज़राइल सां विढ़ंदो असां हुन सां गॾु आहियूं। पोइ ईरान जेकॾहिं इज़राइल सां विढ़ंदो असां ईरान ज़िंदाबाद नारो हणंदासीं। जेकॾहिं को ॿियो मुल्क इन इज़राइल सां विढ़ंदो, अमेरिका सां विढ़ंदो, असां हुन सां गॾु बीहंदासीं। जेकॾहिं हुकूमत अॼु बि इजाज़त ॾिए त असां हिन मुल्क में हिते बेघर जी मौत खां उन फ़लस्तीन सां गॾु मरण लाइ तयारु आहियूं। छो त हुज़ूर फरमायो, जंहिंखे जज़्बे जिहाद न हुजे, शहादत जो मौत नथो रखे, त पोइ भली काफ़र थी मरे, यहूदी थी मरे, ईसाई थी मरे, मुस्लमान थी न मरे।